बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारी सी रहा है HPS न्यूज़ हैदराबाद ब्यूरो रिपोर्ट कामरान अली खीड़ो टंडो हैदर हाजी शाहजी रवासन नारी पीए जे मुबीना तशद्दुद खिलाफ़ सरापा एहतजाज। पीए जे साथियुनि मिली तशद्दुद कयो, तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। मसमात मीरज़ादी परिहाड़। मुंहिंजो पीउ मवाली आहे, मूंखे घर मां कढे छॾियो अथसि ऐं नाने वटि मामे वटि अची वेठी आहियां। अच्छा, हुननि जेके इल्ज़ाम हुया तव्हांजे मथां ते तव्हांखे अगवा कयो आहे, तव्हांखे अगवा कयो आहे छा? न, मूंखे अगवा कोन्हे थियो ऐं राज़ख़ुशी सां आई आहियां। कहिड़े कहिड़े माण्हू सां तव्हांजो ख़तरो आहे? हिकिड़ो अली अहमद, ज़फ़र, नज़रली, शेरल, गुलज़ार, बिलावल। हिन तव्हांजे मथां केस बि कयो आहे छा? हा, छा केस कयो आहे? अगवा जो। खबर मूजिब टंडो हैदर हाजी शाह कॉलोनी जी रवासन नारी मसमात मीरज़ादी उर्फ शद्दो परिहाड़ संदसि पीउ बिलावल परिहाड़, चाचे गुलज़ार अहमद, अली अहमद, नज़र अहमद, ज़फ़र परिहाड़, शेरल नूनारी खिलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मसमात मीरज़ादी उर्फ शद्दो सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मुंहिंजे पीउ, चाचे ऐं संदसि साथियुनि मिली मूंखे तशद्दुद जो निशानो बनायो ऐं घर मां बेदख़ल करे छॾियो, जंहिंखां पोइ आउं ऐं मुंहिंजी नानी जी घर रहण ते मजबूर आहियां। मुंहिंजो पीउ ऐं चाचो नाने समेत मामनि हथां पबुड़ थाणे ते कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि। उन्हनि इल्ज़ाम हणंदे चयो त मुंहिंजी नाने ख़ानदान मथां अगवा जो कूड़ो केस दाख़िल करायो वियो आहे, जंहिंमें का बि सिदाक़त न आहे। आउं तशद्दुद बाद पंहिंजी मर्ज़ी सां नाने जे घर आई आहियां, जॾहिं त मुंहिंजो पीउ मवाली इंसान आहे जंहिंजी ओड़े पाड़े खे ख़बर आहे। उन एडिशनल IG SSP हैदराबाद खां मुतालबो कयो त हिन मसइले जो फौरी तौरु नोटिस वठी जवाबदारनि मथां सख़्त कानून साज़ी कई वञे ऐं मूंखे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक तफ़सीलात लाइ ॾिसंदा रहो HPS।